कुरान जो अदब कयो, मुर्शिद हाले जी वारनि जो अदब कयो, आले रसूल जो अदब कयो, थोरो परे वारा अॻिते सुरीअ जो तव्हां वेझा ईंदो, अल्लाह कंदो क़ब्र क़यामत में कुरान तव्हांजे वेझो थींदो। अल्हम्दुलिल्लाह वलिय्यिही वस्सलातु अला नबिय्यिही वल वज़्न वल फ़ज़्ल वल अदल वन नज़्म वल अज़्म बिल जज़म बिवहदतिही बिकिब्रियाइही बिसुल्तानिन व बिइअलानिन व बिइत्क़ानिन व बिईमानिन व बयानि फी फ़ुरक़ान। राणा थोरो वधाए मानीट रखे, मां शिकारपुर ताईं दुआ कंदो वेंदो साईं। वहदहु ला शरीक लहु वहदहु बिवहदतिम मुवहिदम बिवहदा मुवहदम बिवहदतिन वहीदन व अहदन बिला मुददिन व जुददिन व नुसबिन व वस्फिन फिल कमाल। ला शरीक लहु वला नज़ीर लहु वला मुशीर लहु वला मिस्ल लहु वला मिसाल ला वला कुफ़ुव लहु वला नज़ीर लहु वला मुशीर लहु वला शरीक ला। वनशहदु अन्न सय्यदना व सनदना व मासूमना व मंज़ूमना व मक़सूदना अजदरल खल्क़ जदीरना अअज़मल खल्क़ व अनवरल खल्क़ व अकमलल खल्क़ व अशरफल खल्क़ व अजमलल खल्क़ व अहसनल खल्क़ मिनल हुस्न वल इदारति वल हिदायति वल हिकायति वल इनाया अअलाना व अजलाना व अतक़ाना व अजहदना व अज़हदना व अकबरना व अख़तरना अहमद अनवर अजदर औसक़ अनवर अजमल अकमल ला। ثم نشهد أن حبيب ربنا وصمدنا محبوب جدلنا ونزلنا إيماننا مبين فرقاننا هادي سبيلنا رونق جدراننا هو عدوة نظمة قدوة رتبة أسوة حسنة وبدلائله القاهرة الغالبة الظاهرة الباطنة سعد إلى سدرة المنتهى في ليلة المعراج كشف الدجى ثم دنا فتدلى فكان قاب قوسين أو أدنى فأوحى إلى عبده ما أوحى. وقال الله تعالى في مقام آخر قل متاع الدنيا قليل والآخرة خير لمن اتقى ولا تظلمون فتيلا. وقال الله تعالى في مقام آخر قل إن الموت الذي تفرون فإنه ملاقيكم ثم تردون إلى عالم الغيب والشهادة فينبئكم بما كنتم تعملون. وقال النبي صلى الله عليه وسلم الدنيا دار العمل والآخرة دار الجزاء
औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अद्दुनिया सिजनुल मोमिन व जन्नतुल काफिर। औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अद्दुनिया मज़रअतुल आखिरा। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सुबुह निकिताऊं घरों गौसपुर जे भरिसां ॾहाणियुनि जो जलसो हो, उते बयान कयो आहे। वरी वियाऊं कंदकोट, कंदकोट खां बि 17 किलोमीटर हेठि ख़ैर शाह जे पासे वरी लोही पुल जे भरिसां अचानक स्टॉप आहे, उते क़ुरान जूं लोलियूं ॾिनियूंसीं। वरी सफ़र करे कश्मोर, कश्मोर खां गुडू, गुडू खां ओबावड़ो हितां जो क्रॉस करे वरी अल्लाह ताला हिते पहुचायो आहे। ये तव्हांजी दुआ सां अल्लाह साईं गुनाहगारनि को कमु वठे थो। ॾींहं राति पिया क़ुरान जा जलसा हलनि था। मुर्शिदुल मुवहिदीन हज़रत साईं मौलाना ज़बीउल्लाह साहब हाले जी वारा ऐं उन्हनि जा प्यारा फर्ज़ंद हज़रत साईं साहिब इल्म व तक़वा मौलाना साईं कलीमुल्लाह साहब तमामु सुहिणे अंदाज़ में बयानु कयो। प्रोग्रामनि जी कसरत जे करे न त मां अञा विया हा हज़रत साईं जो बयानु ॿुधां हा, छोकी दोस्तनि जा वाइदा थियल आहिनि। अल्लाह से को दुआ आहे त रब ताला मुंहिंजी हाज़िरी पंहिंजी बारगाह में मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए ऐं मुर्शिदुल मुवहिदीन हज़रत से मौलाना ज़बीउल्लाह साहब जन खे अल्लाह ताला शफ़ाए कामिला आजिला अता फरमाए। ॾाढी दिलि ख़ुशि थी आहे। मरहूम वाहिद बख्श चाचड़ साहब जे ईसाल सवाब में ही ख़ैरात फ़ी सबीलिल्लाह जो प्रोग्राम थियो आहे। अॻ में बि 2-3 हफ़्ता अॻ में ग़ालिबन 30 नवंबर ते हिन ॻोठ में प्रोग्राम घुरनि पिया, पर चूंकि शहीद इस्लाम कॉन्फ्रेंस ही लारकाणे में वॾो जलसो हो, इन जे करे प्रोग्राम न ॾिनोसीं। हज़रत साईं ज़बीउल्लाह साहब जो हुकुम थियो त हिन दफ़े तव्हांखे हर हाल में हाज़िरी लॻाइणी आहे। निबाहू चाचड़ जी जमात जी मोहब्बत आहे, चओ अल्हम्दुलिल्लाह। दुरूद शरीफ पढ़ो त हीअ मजलिस बरकत वारी थी। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबील उम्मी वाला आलिही वसल्लिम तस्लीमन दाइमन अबदन अबदा। सारी रात जागी जिन याद कयो सुबहान। असां बुखारी सैयद पंहिंजे वाइद में पीरनि जो कलाम भी पढ़दाऊं, रब जो क़ुरान भी पढ़दाऊं। असांजी जमात बेपीरनि जी जमात नाहे, जेके पीरनि खे मञींदा उहे सुभान अल्लाह चओ। सारी रात जागी जिन याद कयो सुबहान। आशिक अब्दुल लतीफ चवे तन जी मिट्टी बि लधो मान। कख सड़ने पन सड़न सड़े साओ गाग। जिन रिझायो अलाह तो न चेतन खे। जेके भिटाई खे मञींदा आहिनि उहे सुभान अल्लाह चवनि। फ़कीर मामला को नारो धणी ॿुधा। फ़कीर अमानुल्लाह भी यको राब्ते में हुयो। भाऊ अब्दुल मजीद चाचड़ साहब, अमानुल्लाह कोलाची साहब इंतज़ार में हो त साईं अचो त निबाहू चाचड़ जे ॻोठ गॾिजी हलंदासीं। हूअं रिलीर पाए सुम्हे पियो, मां चयो सुम्हणो न आहे, हल वाइद ते हलणो आहे। अल्लाह अकबर कबीरा। अल्लाह वारे अजीब लफ्ज़ चया, ओ जेकी अल्लाह अल्लाह कन से दुख्या की न रहने। न लालच का दुनिया जी न को ॿियो था घुरने। से सदाई खुश रहन जिन रिझायो पंहिंजे रब खे। चओ न सुभान अल्लाह। चे तो तू साईं तू सुभान मूंखे चारो नागे चवण जो। वसंदा शहर वीरान करे वरी वसाए वाहण। कंहिंखे दाम न बख़्शे दमड़ी, कंहिंखे माया बख़्शे मण। कंहिंखे बेक न बख़्शे बकरी, कंहिंखे दाता बख़्शे धण।
के पाले सुख पाल किन में के पीहाए पाहण आलमन जी भी खिदमत था कयो अल्लाह तांजी रिस्क रोज़ी में बरकत करे अल्लाह तांजे घरन में मुसीबतूं माफ़ फरमाए अल्लाह अकबर चेतो सरदार जे सदके सभिनी खे मान मिलियो वा महबूब मिठे जे ख़ातिर ही कुरान मिलियो वा सलवात अदा पढ़ तवयल भाग वरे थो ईसा मूसा नूह नबी उते रोवंदा पया अरबी दे हलो मुझ मिठा उते चवंदा पया जानिब यार अरबी कजे ब्या यार कबा काडे प्यार मिले जे पुनल जो तब्या प्यार कबा काडे सरदार अरबी जे हूंदे हिते हथरा दू सरदार कबा काडे हिकड़ो ई गुलगंज वा तब्या हार कबा काडे चो सुभान अल्लाह इंशाअल्लाह 14 जनवरी ते फकीर अमानुल्लाह कोलाची जो भी जलसो आहे अचबो न इंशाअल्लाह लाउड में हण त ख़बर पए मां चांहि टुक पी वठां नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा शान अहल बैत सुभान अल्लाह अल्लाह कंदो शहीद अल्लामा खालिद महमूद रहमतुल्लाह अलैह जे पोयों भी फकीर अमानुल्लाह कोलाची नारा हणंदो असां खे जन्नत में वठी वेंदो आमीन कर त सैयद जी दुआ लगे अल्हम्दुलिल्लाह अज 11 दिसंबर सन 2023 ॻोठ निबाऊ चाचड़ में ॿियों दफ़ो मूंखे अल्लाह ताला क़ुरान ॿुधाइण जी सआदत नसीब कराई आहे असां दुआ करण आहियूं अल्लाह ताला हिन क़ुरान जो सवाब मरहूम वाहिद बख्श जी क़बर ते रहमत जा मींहं वसाए ऐं जेके भी हिन ॻोठ जा आयल जमात जा कंहिंजो अबो कंहिंजी अंबड़ कंहिंजा भाइर भेनर नंढा वॾा रब तूं सखी आहे असां सभिनी जे लाइ दुआ था कयूं अल्लाह सभिनी जी क़बरुनि ते क़ुरान जी रहमत जा मींहं वसाए दोस्तो ही दुनिया जो जहान आरज़ी जहान आहे असुल जेका ज़िंदगी अथव उहा आख़िरत वारी अथव अॼु मरहूम वाहिद बख्श जी ख़ैरात आहे सुभाणे तूं असां न हूंदासीं असांजी बि ख़ैरात थींदी तंहिंजे करे हिन दुनिया में उहा पोख पोख जेका आख़िरत में बि कमु अचे गुनाहनि वारी पोख न पोख हिते अमाल नेक पोख वल बाक़ियात सालिहात अहिड़ा अमल नेक कर जो सुभाणे मशर में मदीने वारो साईं सुञाणे तोखे जन्नत में वठी वञे हिकिड़ो ज़िंदगी जो सफ़र आहे जेको तव्हां असां तय था कयूं असां तव्हां ॿ जहान किरास करे आया आहियूं पहिरों जहानो आलम अरवा यानी रूहनि वारो जहान वरी पोइ आयासीं आलम उम्मे बतन अम्मा जे पेट वारे जहान में वरी उते 9 महीना रही करे वरी आयासीं घोटकी ज़िले में तूं असांजी विलादत थी यो टियों जहान आहे दुनिया पर दुनिया में हमेशा न रहंदासीं सुम सबील यस्सर सुम अमातहू फअकबर कुरान में रब थो चए वरी मौत ॾींदोमांव वरी कब्र में जाइ ॾींदोमांव इहो चौथों जहान आहे आलम बरज़ख चइबो आहे पर यार कब्र बि या नसीब आहे केतिरा माण्हू दुनिया में विया उन्हनि जी कब्र बि कोन ठही किन जा त जनाज़ा बि न मिलिया वरी पोइ पंजो जहान आहे पंजो जहान कहिड़ो आहे आलम महशर उते आलम महशर में उथंदासीं उते हिसाब किताब थींदो हिकिड़ा जन्नत में वेंदा हिकिड़ा जहन्नम में वेंदा अदा दुआ कयो त शला अल्लाह से तव्हां असांजे लाइ को जन्नत जो फ़ैसिलो फरमाए ॾाढा आमीन चओ अञा ख़ल्क़ थी अचे जमात अचे थी अल्लाह कंदो हे पिंडाल भरिजी वेंदो क़ुरान जे आशिक़नि सां 4 चंड लॻी विया जलसे के हाजी इमदादुल्ला बि अची वियो चओ सुभान अल्लाह अहिड़े ॻोठ में बाराड़ीअ में 50 साल जे महबूब जी सना कई आहे उहो तव्हां वटि पहुतो आहे चाचड़ो जो रंगजी वियो तव्हां 55 साल जे महबूब जी सना कई आहे पर अखि माॾे हुजे पंहिंजे टाइम ते हेॾे ईंदो तवजो कयो हर कंहिंजो टाइम आहे अल्लाह अकबर कबीरा दोस्तो मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे जो हिन ॻोठ में मां ॿियों दफ़ो क़ुरान ॿुधाइण आयो तॾहिं अल्लाह साईं फरमायो
माशर जे मैदान में हिसाब किताब थींदो, हिकड़ा जन्नत में वेंदा, हिकड़ा जहन्नम में वेंदा। छला अल्लाह तां असां जे लाइ को जन्नत जो फैसलो फरमाए। तॾहिं क़ुरान में चए तो कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत, हर नफ्स के मौत जो ज़ाइक़ो चखणो आ। कुल्लु मन अलैहा फ़ान। इएं उस्ताद लाउड के खोलता मानुला तोखे पंहिंजे जलसे में भी घुराए। हा सही, अल्लाह कंदो जन्नत में भी को साउंड जो दुकान खोलींदे। कुल्लु मन अलैहा फ़ान, हर शइ ते फना ईंदी। जेको भांडो ठहियो आहे उहो ढहंदो ज़रूर। व यबका वजह रब्बिका ज़ुल जलाली वल इकराम। दुनिया में नालो रहंदो त अकेले अल्लाह साईं जो रहंदो। जेको मौत हयाती जो मालिक आ, मां नथो चवां, क़ुरान तो चे तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क वहुवा अला कुल्लि शैइन क़दीर। हथ मथे करे ॿुधाए कहिड़ा मुल्कनि जो मालिक। वॾाई थो करे, छा थी तो वॾाई करे? टोपी ॾेड़ ते रखी, सिगरेट हथ में खणी, पाण खे अलाए छा थो सम्झे। वॾाई न कर। इन्न बत्शा रब्बिका लशदीद, अल्लाह जी पकड़ ॾाढी सख़्त आ। मुतकब्बिर नालो ई मुंहिंजे रब करीम जो आ। कंहिंजो नालो आ? ॿुध क़ुरान। हुवल्लाहुल्लज़ी ला इलाहा इल्ला हुवा आलिमुल ग़ैबि वश्शहादत हुवर रहमानुर रहीम। हुवल्लाहुल्लज़ी ला इलाहा इल्ला हुवल मलिकुल कुद्दूसुस सलाम अस्सलामुल मुमिनुल मुहैमिनुल अज़ीजुल जब्बार अल जब्बारुल मुतकब्बिर। मुतकब्बिर केरा? बेखे लायक कोई नहीं। माशाअल्लाह कुरान बुधी जमात घरों निकरी आई आ। ये न चवंदा कयो त माण्हू कोन्हनि त सही पोइ वाइज़ कर। अल्लाह ॼाणे मां सिंध बलोचिस्तान में ॾींहं राति क़ुरान तो पढ़ा। 3 माण्हू वेठा हूंदा आहिनि, बि फ़क़ीर क़ुरान शुरू कंदा आहियूं, ख़ल्क़ घरों निकिरी ईंदी आहे। हा, असां क़ुरान जा मोहताज आहियूं, क़ुरान माण्हुनि जो मोहताज ई न आहे। चओ बेशक सीअ में, थधि में, दिसंबर जे महीने में सवड़ कंबल छॾे क़ुरान ॿुधण आयो आहे। अल्लाह क़बर वारी गर्मीअ खां बचाईंदई। अञा बि जेके सुता पिया हो घरों निकिरी अचो। अहिड़ा प्रोग्राम क़िस्मत सां थींदा आहिनि। अल्लाह छा थो फरमाए? मुल्कनि जो मालिक मुंहिंजो अल्लाह। कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशा। चाचड़नि जे ॻोठ ते अॼु त क़ुरान जी रहमत जो मींहुं थो वसे। व तंज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा। इज्जत जो मालिक भी माया, जेके इज्जत ॾियां। व तुज़िल्लु मन तशा, जेके ज़लील कयां मां मर्ज़ी वारो आं। बियदिकल खैर, सब भलायूं मां अकेले अल्लाह जे हथ में। हथ मथे करे जो सुभान अल्लाह। युखरिजुल हय्य मिनल मय्यत व युखरिजुल मय्यत मिनल हय्य। मुअल मो जिंदा कढंदो आ, जिंदा मो मुअल कढंदो आ। कुकड़ मो आनो, आने मां बच्चो। या थी रब जी ताकत। शादे तो वॾाई करे। कमज़ोर आ। वकानल इंसान ज़ईफा, इंसान वॾो कमज़ोर आ। वकानल इंसान अजूला, तकड़ो भी ॾाढो आ। सोचे समझी कदम खणजाए। वला तमशी फिल अर्ज़ मरहा। है कुरान तुझे समझाइण तो कुर्बान वञा। जे तो ज़मीन ते सीट करे न हलजाए, आकड़ करे न हलजाए। जिंदगी इं गुजार फ़कीरन वांगुर, मिस्कीनन वांगुर। अल्लाह ॾाढी ज़ात मां अल्लाह जी आ।
मौत सब ते ईंदो। अॼु मरहूम वाहिद बख्श जी ख़ैरात आ। साईं मौत चइबो छा खे आ? अचो त मौत जी तारीफ़ सम्झूं। मौत पंहिंजी तारीफ़ पाण थो करे, चए थो अनल मौतुल लज़ी अफ़रक़ बैनल बनात वल उम्महात। मौत चए थो जॾहिं मां ईंदो आहियां त पोइ न्याणियुनि खां अमड़ जुदा थी वेंदी आहे, अमड़ खां न्याणियूं जुदा थी वेंदियूं। अनल मौतुल लज़ी अफ़रक़ बैनल अख़ वल अख़वात। मौत चए थो जॾहिं मां ईंदो आहियां त भाइरनि खां भेनरियूं जुदा थी वेंदियूं, भेनरुनि खां भाइर जुदा थी वेंदा आहिनि। अनल मौतुल लज़ी अफ़रक़ बैन ज़ौज व ज़ौजते। ॿुधो दोस्तो, मौत चए थो जॾहिं मां ईंदो आहियां त पोइ घर वारीअ खां मुड़ुसु जुदा थी वेंदो आहे, मुड़ुस खां घर वारी जुदा थी वेंदी आहे। अनल मौतुल लज़ी अख़रबु दियार। काथे काथे मां मौत ईंदो आहियां त पोइ सॼो घर वीरान थी वेंदो आहे। अनल मौतुल लज़ी अख़रबुल क़ुसूर। काथे काथे मां मौत ईंदो आहियां त बंगला बि वीरान थी वेंदा आहिनि, ओताक वीरान थी वेंदी आहे। कंहिंजे मरण सां सॼो ॻोठ यतीम थिए, कंहिंजे मरण सां सॼो तालको यूसी यतीम थिए, कंहिंजे मरण सां सॼो ज़िलो यतीम थिए। मौत खां बची बि कोन सघंदे काॾे वेंदे? कुल इन्नल मौतल लज़ी। नबी ऐलान कर त मौत हिकु अहिड़ी शइ आहे तफ़िरून, जाॾे भॼंदे तुंहिंजे कढा, फ़इन्नहु मुलाक़ीकुम, तव्हां सां मुलाक़ात ज़रूर कंदो। वरी ॿुध क़ुरान, ऐनमा तकूनू युदरिकुमुल मौत वलौ कुंतुम फी बुरूजिम मुशय्यदा। भली पाण खे लोही कोटनि में लिकाए त बि इज़राइल कोन छॾींदई। आहे को तव्हांजे हिन लंजारी रोड ते आदलपुर जे पासे में का अहिड़ी कुंड आहे जिते इज़राइल न ईंदो आहे? मां बि तव्हां सां हलां, लख रुपयो ॾींदोमांव। अहिड़ी का कुंड आहे अमानुल्लाह? कहिड़ी ख़बर हिते इज़राइल वेठो हुजे। दुआ कयो त शल कलमे सां मौत थिए। मौत बरहक़ आ। कहिड़ी ख़बर रात आख़िरी हुजे। असांजे पासे ॾे ॻोठ आहे हाजी ख़ास्ती बिरोई खानपुर जे भरिसां, शादीअ जी राति मौलाना घोट जो नेका मौली साहब पढ़ियो, घोट सां सेल्फी कढियऊं, फोटूं बोटूं कढियऊं। घोट खे रस्मो रवाज ते माइट घर वठी विया। राति जो 1 बजे घोट कुंवार खे पाण में लावां बि ॼारायूं, कंडियूं पातल घोट लावां ॾेई, अञा कुंवार जो मुंहुं बि न ॾिठई, घोट कमरे में रड़ कई। मूंखे अलाह छा थो थिए, मूंखे सीने में सूर थो थिए। रात जो 1:30 बजे 2 बजे कार में विहारे असां वारे खानपुर वारे रोड ते ॻोठ हाजी ख़ास्ती बिरोइन जो ॻोठ आहे। घोट खे खणी विया शिकारपुर जे सिविल अस्पताल जे दर ते पहुता। रात जो घोट जो साह निकिरी। कुंवार इंतजार में वेठी आहे त मुंहिंजो मुड़ुस अचे। अल्लाह, न घोट कुंवार जो मुंहुं ॾिठो, न कुंवार घोट जो मुंहुं ॾिठो। कंडियूं पातल घोट खे वञी सुबुह सां जनाज़ो पढ़ी क़बर में रखी आहे। इहा ज़िंदगी आहे। एॾे काज़ी अहमद सकरन नवाब शाह जा इलाइक़ा, एॾे जलसे ते वियासीं। चयोसीं अल्टो गाॾी जेका नई निकिती आहे पुल में लॻी, जेके 7 माण्हू वेठा कार में सभु शहीद थी विया। गाॾी तबाह थी वई। जॾहिं उन्हनि जा जनाज़ा खणी दरवाज़े ते पहुता ॻोठ में त दरवाज़े खे तालो लॻल हो, माना सॼो घर गाॾीअ में तबाह। हे जेको 2022 में मींहं जो सैलाब जेको आयो, हेॾे ख़ैरपुर नाथन शाह जा माण्हू कराची लॾे विया त साह बचायूं पंहिंजो। ॻोठ में 14 फुट पाणी। हा त ज़िलो दादू ख़ैरपुर नाथन शाह मां हेॾे वाइज़ करे आवां, ॾिसी आवां। जॾहिं मोटिया अचे हाणे पाणी लथो आहे, हाणे पंहिंजे घर मोटी जाऊं। अलाह साईं जो अञा घर बि न पहुचंदो। नूरी आबाद स्टॉप ते कराची वारे रोड ते कोच खे बाहि लॻी, लाश सड़ी विया। घर बि न पहुता। जेके सिर बचाया विया उहे मोटी बि न आया। कहिड़ी ज़िंदगी आहे। मौत खां ड्रिजंदा बि न कयो, छो त मोमिन हमेशा तयार हुजे। अल मौत जिसरुन, मौत हिकु पुल आहे, वञी क्रॉस करे पंहिंजे रब सां मुलाक़ात कंदासीं। नबी से फरमायो तोहफतुल मोमिन अल मौत, मोमिन जो तोहफ़ो मौत आहे। मौत जे लाइ मोमिन तयार हुजे।
मौत को ड्रिजंदो काफ़िर आ छो त अद्दुनिया सिजनुल मोमिन व जन्नतुल काफ़िर औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दुनिया मोमिन जे लाइ क़ैद खानो आ। हिते अल्लाह अल्लाह जे रसूल जे हुक्म जा पाबंद आहियूं। जियां रब चवे ईअं कंदासीं, जियां मदीने वारो साईं चवे उन जे तरीक़े ते हलंदासीं। दुनिया मोमिन जे लाइ क़ैद खानो आ, काफ़िर जे लाइ जन्नत आ। काफ़िर मरे तक ते पादर अथसि। तॾहिं क़ुरान तो चए वअदल्लाहुल मोमिनीन वल मोमिनात जन्नातिन तजरी तहतहल अनहार खालिदीन फीहा अबदा। थकल हो सुभान अल्लाह बेरी कजाए वरी चए तो ओ मोमिनन जी जमात अल्लाह खे राज़ी कयो। हाँ रब तव्हां जे लाइ जन्नत तैयार कई आ। वरी बी जाते चे तो इन्नल मुस्लिमीन वल मुस्लिमात वल मोमिनीन वल मोमिनात वल कानितीन वल कानितात वस्सादिकीन वस्सादिकात वस्साबिरीन वस्साबिरात वल खाशिईन वल खाशियात वल मुतसद्दिकीन वल मुतसद्दिकात वस्साइमीन वस्साइमात वल हाफिज़ीन फुरूजहुम वल हाफिज़ात। मोमिन जी सिफत मोमिन